यही है आरज़ू के तालीम कुरान आम हो जाए, हर परचम से बाला परचमे इस्लाम हो जाए। इन इरादे सा इन तलब सा हज़रत मफ्तू मोहम्मद अब्दुल्ला हुज़ूरी रहमतुल्लाह अलैह हर गोठ में विदा, हर इलाके में विदा, हिकड़े प्यारे पान के इलाके का गुजरी रहा हा, पंहिंजे घोड़े जे मथा सवार हा, फकीर बे साईं का गड होयो। मुंहिंजा प्यारा दोस्तो हिकड़े गोठ जे पासे मां जो साईं गुजरिया, उते कख विछाया पिया हा, पराण विछायो पयो हुयो। साईं अल्लाहु अकबर चई पंहिंजे घोड़े तां हेठ लही पिया, उन कखन खे उन गाह के हेठ मथे करण लगा, जियां का विञायल शय तलाश कबिया, गुमशुदा शय गोल बिया, इया उन गाह में का चीज गोले रहा हा। मुरीद साईं जो हो, अकीदत मंद साईं जो हो, अर्ज कर लगो मुझा कामिल पीर हिते छा तलाश करे रहा आयो, छा गोले रहा आयो। पान फरमा लगा रात हिन जगह ते मुझे मदीने वाले पीर जो मिलाद छो, अल्लाह जे हबीब करीम जो उर्स मुबारक छो। मां गोले रहो आया मन रात वाले लंगर शरीफ जे, लंगर शरीफ जो को चावर मुखे मिले, मां वो चावर खाइण चाया छो। और मैं रात हिते मिलाद छो, उन लंगर जे चावर जी मां तलाश पियो करियां, ॻोल्हा पियो करियां। फकीर अर्ज़ कयो मुंहिंजा साईं बाराड़ी जो इलाइक़ो आहे, हिते जानवर फिरिया हूंदा, कुत्ता आया हूंदा, मानल पेर ॾिना हूंदा, क़िबला गोठ पासे में आ, हलूं था पाण के मानी मिलंदे पानी मिलंदो, अवां उते हले आराम फरमायो। हज़रत मख़्तूम अब्दुल्ला हुज़ूर फरमा लगा, फकीरो मुके मानी जे तलब काने का, मुके पानी जी जरूरत काने का, मुके आराम जी जरूरत काने का, क़िबला पोहियो रात वारा चावर छोटा गोलो। पान फरमा लगा मां रात वारे उर्स जे लंगर जो चावर इने जेला खाइण चाया छो, जो रात हिन उर्स मुबारक में मुझो महबूब मोहम्मद करीम आयल हो। फरमान लगा रात हिन उर्स में मुझो हबीब करीम आयो। फकीर चो क़िबला तोखे के बुधायो, तो महबूब आयो आ, पाण फरमायो मुखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खुशबू अची रही, मुझे महबूब जी खुशबू अची रही है। मुझा दोस्तों यो तुझे मुझे महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो खासो हो, जो अल्लाह जा महबूब जे गली मां गुजरंदा हा। हजरत सैयदना अमीर उमर तो फरमाए त 3 ॾींहं खां बाद भी उन गली मां रसूलुल्लाह जी खुशबू ईंदी, 3 ॾींहं खां बाद। तॾहिं चइबो आ जितां जितां सरदार ओ खबारे हलंदो, जितां जितां सरदार खबारे हलंदो, जण खचूरीअ जाके मनहारे हलंदो, जण खचूरीअ जाके मनहारे हलंदो, जितां जितां सरदार जिन कया दीदार खुश थी विया बीमार, जिन कया दीदार खुश थी विया बीमार, दिल गिरन जी उते ही दिल ठारे हलंदो, दिल गिरन जी उते ही दिल ठारे हलंदो, जितां जितां सरदार तोड़े हुया हैवान, और पुठी के कान तोड़े हुया हैवान,
दिने पुठी के कान जदे दाई हलीमा जो धन चारे हलदो जदे दाई हलीमा जो धन चारे हलदो जता जता सरदा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे महबूब जो जे गली में गुजर थी तो हो टुंडियन का बाद उन गली में खुशबू मुझे महबूब जे जिस्म मुबारक में इतनी तो खुशबू हुंदी जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पसीनो मुबारक मदीने पाक जो औरतों खुशबू जिला जमा कर दी। हज़रत अनस बिन मालिक जी वालिदा सैयदा उम्मे सुलैम रज़ियल्लाहु ताला अन्हा गर्मी जे टाइम में मुझे महबूब जी पेशानी ताई पगर साफ करे पान आराम कंदा हा पसीनो मुबारक साफ करे बोतल में जमा कंदी मुझा महबूब फरमाइंदा सुजा उम्मे सुलैम छापी करी अर्ज कंदी सोना तो जो पसीनो जमा करी असा खुशबू जे ला इस्तेमाल करियो। मदीने पाक में एकड़ो रवाज अची निकतो रवाज कड़ो हो तो जेब छोकरे जी का शादी थी है उनके मांगे का मांगी खुशबू लगाईदा है यो रवाज आस्ते आस्ते लाज़िम थियण लगो पो जे भी न्याणी जे शादी में उन जा माइट जे करे उनके हल्की खुशबू लगाईदा हा तो औरत उनके ताना दी बिना ये केड़ा कंजूस खुशबू भी पाजी थी जेला सुठी न वठी सगया। प्यारा मुसलमान भाइरो ये चीज वठी भैया मदीने पाक जे मुज़ाफात में एकड़ो गरीब रहंदो आ न्याणी हुन जे जमान थिया रात जो वक्ता घर बारो ऐं उन जे घर वारे पाण में मशवरो करे रहा हा त न्याणी जवान न्याणी व्यारण रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत पाक में मना आहे धीअ के परणाए जे शादी कराए जे मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो पर पाण में मशवरो पिया कर हाणे कीअं धीअ जी शादी कजे उन माई जो घर वारो चवण लगो ये हर शइ मां करे वेंदुसि पर खुशबू जो मूंखां एतमाम कान थींदो खुशबू ॾाढियूं महांगियूं आहिनि का शाम मां घुराणी पवंदी या यमन मां घुराणी पवंदी या मिस्र मां घुराणी पवंदी एतिरो मूं वटि पैसो न आहे मां ग़रीब आहियां उन जे घर वारे चवण लॻे अरे मुंहिंजा घर वारा तूं ॿियनि शयुनि जो इंतजाम कर तो ते खुशबू जो पार ना है खुशबू जाना त मां जाना घर वारे पुछो तो किथां का खुशबू आणी दिए माए चवण लगी मां सुबानी वजा थे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में वनी अर्ज कंदस मुझो हबीब करीम सखिया मदीने वाले मीर वट खुशबू दे मुझो हबीब मुके कोन मोटाई दो मुके खुशबू जरूर नी दो। फरमा लगी त मां वञा थी अल्लाह जो हबीब मुखे घर वारे चयो ठीक आ सुबह जो टाइम चयो आ मुंहिंजा दोस्तों मुंहिंजा महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी शरीफ में हा ये माए अल सुबह मुझे हबीब जे बारगाह में आया अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह असा के पंजे धीअ जी शादी करणी आ धीअ परणाणी आहे पर हबीब असा वट ॿियो करण जे ला सब कुछ आ
पर खुशबू जेला पैसा ना आहिल अतर खरीद करण जेला कीमत ना है मदीने वारा मीरा अमा इमाम अल अंबिया आयो अमा वट बादशाह जा तोहफा चलता बदन बदन मुशीरन जा तोहफा अमा वट चलता या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह जे कदे खुशबू जो को जरूर हुजे त मुखे अता फरमायो मां पंजे थी के खुशबू लगाया हाथ मुझे थी के जे सामो शर्मसार न थे का माए उनके तानो न दे मुझे मदीने वाले मीर फरमायो माए साबा हियर खुशबू ना है हियर मुअता तर ना है सुबानी अच जा पर पान सा गड बोतल भी खणी अच जा मां मदीने वारो मीर तो के खुशबू अता फरमाए दस मुझे महबूब फरमाए तो सुबानी अच पान सा गड शीशी का बोतल भी खणी अच माई समझो त साईं करीमत का वडो को जार होंदो वडी का बोतल होंदी उन मा मुखे कढी दींदा बे ॾाड़े ज़ोर नमाज का बाद में मुझा प्यारा मुसलमान बाहरो माए आया पान सा गड बोतल भी खणी आया मस्जिद नबवी में पहुंचिया अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असहाबे सुफा जे चबूतरे में असहाबे सुफा सा कचहरी करे रहा हा माए साबा उते पहुंचिया मुझे हबीब करीम के बोतल पेश कया या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ये अमराना बोतल मा खणी आए आया मुके खुशबू अता फरमायो अल्लाह जे महबूब पंजे पेशानी मुबारक ता ये पकर मुबारक पसीनो मुबारक साफ करे उन बोतल जे अंदर विधोवा मुझे मदीने वाले मीर फरमायो माई खणी बन तो जेला मुझो पसीनो मुबारक खुशबू आहे माई साहबा खणी आई घर में रखया शादी जी तैयारी थिया मुझा प्यारा मुसलमानों शादी उन जी न्याणे जे थिया ओ जदे शादी जो आखिरी रस्मो हलियो जदे खुशबू लगाण जो टाइम आयो तदे अरब जे सरदारन जो मायो बे होयो अरब जे वडेरन जो मायो बे होयो ओए उठी बैठो क्वार जे चारों तरफ घुमी बैठो विच में क्वार के प्यारो भयो हाने सब को सोचे पयो ये गरीब आहिल इनले जे घर में त सही माना में राशन भी ना है इनले जो घर भी कमजोर आ इनले केड़ी खुशबू आंदी होंदी केड़ो अतर आंदो होंदो मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो वा फोड़ी अम्मा पंजे घर मा वा रखल बोतल खणी पई अचे बज़ाहिर दिसण में बोतल सादिया अरब जे मायन डिठिया एक बे के चवण लग्यो हाने ही अतर केड़ो कमाल दिखारे दो इन में केड़ी खुशबू होंदे जे जे पैकिंग बे सुठी ना है उन जे अंदर अतर केड़ो कमाल वारो होंदो पर उवा पोड़ी अम्मा जे वक्त में मुझे मदीने वाले मीर जो पसीनो मुबारक खणी करे पांजे थी जे मथा जे बेचिया उन जो ढक खोलो आहे मुझा प्यारा ढक खोले करे मुझे मदीने वाले साईं जे पगर मुबारक मा पसीने मुबारक मा हिकड़ो कतरो पंजे थी जे मथे ते किरायो वा अल्लाह जो कसम एड़ी त खुशबू जी लहर उठी आहे जने उन घर में वो जन्नत जो दर खुले पियो आहे एड़ी त खुशबू थी जो अरब जो सरदारा ने अरब जो जेके औरतों वडू कीमती नायाब अतर लगाए आई ओवे भी ताजुब में पजी वयो तने यो अतर आंदो किथा वो पुछण लगे अतर किथा आंदो थव माई साबा वडे नाज सा अंदाज सा फरमा लगी यो अतर के बाजार ता मा कौन मिलदो आ यो दरे मुस्तफा ता मिलदो
अजा मजे वाली गाल ॿुधाए उन ख्वार के वो अख्तर जो को लगायो हुयो न मजा प्यारा उलमा मौजूद नवा तस्दीक कराए सघो था जैसे उहा माई हयात हुई जिंदा हुई उन जे जिस्म में उहा खुशबू होंदे हुई माई कपड़ा धोवे मथो धोवे गुस्ल करे खुशबू उन जे जिस्म मां खत्म कान थींदी हुई उन माई में त खुशबू हुई पर उन माई जे पेट मां जेको ॿार पैदा थींदो हो उन ॿार में भी खुशबू होंदे हुई उन ॿार जो जवान थींदो हो उन जो जेको औलाद थींदो हो उन में भी उहा खुशबू होंदे हुई उन जो मदीने पाक में हिकड़े साइड ते पाड़ो मान उन पारे जो नालो खुशबू वारो पारो रखियो अब किथा पियो अचे तो ओ खुशबू वारे पाने मां पियो अचे खुशबू वारे गोठ मां पियो अचा मुझो महबूब मदीने वारो मीर हजरत उतबा रज़ी अल्लाह ताला अन्हु मुझे मदीने वारे साईं जो असाबिया उन जो 4 घर वारी उन जो 4 घर वारियूं खुशबू मांगियो मांगियो लगाईंदो कने किथा घुराइन कने किथा घुराइन पर हजरत उतबा रज़ी अल्लाह ताला अन्हु जने घर में ईंदा हा त सजे घर में हजरत उतबा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी खुशबू फैलजी वेंदी प्यारा मुसलमान भाइरो हिकड़े ॾारे हजरत उतबा जी घर वारे हजरत उतबा के अर्ज कयो सोना हिकड़ी गाल त ॿुधा ए जेको तव्हां अतर लगाईंदा आयो खुशबू लगाईंदा आयो इहो अमा वठंदा किथां आयो कहिड़े बाज़ार मां कहिड़े मार्केट मां इला अतर जो नालो छा है इन खुशबू जो नालो छा है हजरत उतबा फरमान लगा त कहिड़ी खुशबू छाजे खुशबू केड़ी खुशबू जी तवी गाल पयो करो मुझा प्यारा दोस्त बुजुर्ग घर वारन चयो उतबा तो खुशबू एड़ी त लगाईंदो आहे असा ॾाढो कीमती भारे रकम वारा अतर इस्तेमाल करियो छो पर जे वक्त में तो घर में ईंदो आहे सजो घर तुंहिंजे खुशबू सां महकी पवंदो आहे ओ उतबा असां के ॿुधा इहा खुशबू तो केड़ी बाज़ार मां घुराई पान फरमा लगा अरे मुझो घर वारियो मां कदे खुशबू लगाए ना है खुशबू लगाण जे आदत है ना है वो उतबा या खुशबू तुझे जिस्म में किथा हेतरी इंदिया पान फरमाइंदा हा हा उन जो हिकड़ो सबब हिकड़ी वजह आहे जदे मां नंढो हुयस मुके जिस्म ते दाना निकता हुस्बा निकता मुझे अम्मा मुके वठी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में भैया मदीने वाले मीर मुझे मथा दम बे फरमायो मुझे मथा अल्लाह जे हबीब फूका भी मारिया त मुझो बुखार खत्म थी वयो ऐ अल्लाह जे हबीब मुझे जिस्म जे मथा ही हथ घुमाया मदीने वाले मीर जो हथ घुमतो वियो मुझे जिस्म जा दाना खत्म थींदा वया मुझो जिस्म खुशबूदार बंजी वयो या मुझे खुशबू ना है मुझे मदीने वाले